अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 डिसंबर ऐं ॾींहुं आहे वेनसडे। टाइम थियो आहे 12 वॼी कुझु 6-7 मिंट थिया आहिनि। सो देरि सां इन करे थी व्लॉग शुरू कयां त मां जीअं ई वई ज़हरा त मां कंटिन्यू हिते सिलाई पई कयां ऐं सोचियमि त कुझु हिकिड़ो पंहिंजो टारगेट पूरो करे उन खां पोइ तव्हां सां शेयर कयां पर लाइट हली वई। सो हाणे हिते मुंहिंजी सूरत हाल आहे। हिते कमु थिए पियो, कुझु अधु में कुझु पंध में। ही ॿिया ब्लॉक्स पई ठाहियां मां, ॿिया स्क्वायर्स जेके हुन पहिरीं वारनि सां गॾु अटैच थींदा। त हालत हीअ आहे। सो हाणे मजबूरीअ में हितां मां उथां थी ऐं किचन जो रुख कंदमि ऐं कुझु किचन जो कमु कंदमि, छो त टाइम त ज़ाया करिणो न आहे। हलूं था बुर्ची खाने में। कल्ह सुराण जेको पपीतो कटे रखियो त वरी मां उहो कढी अचे हिते रखियो त जीअं थोरो हुनजो टेम्परेचर नॉर्मल थी वियो। नॉर्मल टेम्परेचर बि अॼुकल्ह थधो ई आहे त गॾु गॾु इहो बि खाईंदी रहियमि एज़ यूजुअल। थांव हिते मां फैलाए वई हुअमि, हाणे हिननि खे अंदरि कयां, ॿोड़ चाढ़ींदमि त इहो ई कमु कंदमि, टाइम न विञाईंदमि पंहिंजो। सो अॼु पचायां थी मां गोभी ऐं चिकन। फ्रिज जी त हाणे लाइट ई बंदि आहे, तंहिंजे करे मूंखे पंहिंजे हिन कैमरा जी लाइट में ई कढणो पवंदो। गोभी कटींदमि, मसालो ठाहींदमि हिनजो। चिकन निकितो पियो आहे, बसि हाणे इहो कमु हलंदो। वधीक रिकॉर्डिंग नथी कयां छो त हाणे न ऊंदहि में छा कयां। लाइट 15 मिंटनि में ई अची वई, पर हाणे मां हिते पंहिंजो कमु शुरू कयो आहे त इहो ई कंदमि ऐं बसि मुंहिंजी रांदि खटाए छॾी जेका मां रेली पई ठाहियां। सो हाणे गोभी कटे छॾियमि, टमाटर वग़ैरह कटे दाग थिए थो हिते। त ॿोड़ खे ॾींदमि दम, पोइ वरी अगरि हूंदी बेबी बिजली त पोइ मां वञी वराए वापसि सिलाई कंदमि। 3:30 थियण वारा आहिनि ऐं मां अची वई आहियां मथे। हे सभु उहे शयूं आहिनि जेके कल्ह असां वरितियूंसीं बाज़ारि मां ऐं हिननि खे मथे ई रखिणो आहे मूंखे। ज़ाहिर आहे मुंहिंजो लव बॉक्स जेको आहे उहो बि मथे पियो आहे ऐं हे प्लांट्स बि जेके आहिनि मां ॻोठ वारे घर जे लाइ वठी आई आहियां। तो हे छो त उते असां रियल प्लांट्स नथा रखी सघूं न, मुस्तक़िल कोई न रहंदो हूंदो। कॾहिं कॾहिं असां वेंदासीं पिकनिक करणु त इन करे मां आर्टिफिशियल ई वठी आई आहियां। मूंखे ॾाढा पिया वणनि इहे हिते रखिबा। ऐं हीअ मुंहिंजो क्राफ्ट जो, हिननि में त एॾी स्मेल आहे मुंहिंजी तोभां जो सफ़ा मुअल मच्छियुनि जी धप आहे हिन में, पर हिननि खे मां फ़िलहालु अंदरि न कंदमि। ऐं हुन खां अलावा हे बि मुंहिंजे लव बॉक्स जो सामान ऐं हीअ हिन छोकिरी जी शादी जो सामान, त इहे सॼा हिते ई मथे ई रखिबा। इहे फ्रेम्स आहिनि। फ़िलहालु मूंखे अॼुकल्ह रिलियंस बण जो जुनून तारी आहे त हिननि खे फ़िलहालु मां हथु न लाहींदमि। सो इन्हनि शयुनि सभिनीनि खे ठिकाणो हणां त पोइ वरी हेठि हलंदमि। अॼु जो ॾींहुं गुज़री वियो, असांजी निमाज़ पढ़ी वरिती आहे। राति जी मानी में रुॻो मानी पचाइणी आहे छो त मंझंदि वारो ॿोड़ काफ़ी सारो पियो आहे, इन करे को ॿियो ख़फ़ो नथो कजे। ऐं सफ़ा नंढिड़ो व्लॉग आहे, हालांकि कमु सॼो ॾींहुं कयो आहे। ॾींहुं त ओतिरो ई हो जेतिरो रोज़ु हूंदो आहे, पर इहो आहे जो कंटिन्यू सिलाई कई त सिलाई केतिरी शो करे सघिजे, केतिरी शेयर कजे। त सिलाई जो इलाही सारो कमु कयुमि माशाल्लाह, पर हिन रिलीअ में महिनत घणी आहे। सन्हियूं सन्हियूं पटियूं हणियूं आहिनि ऐं डिज़ाइन बि उन्हनि पटियुनि जे करे ई सुठो पियो लॻे। त तंहिंजे करे जेतिरो बि कमु कंदमि ॾेखारण जे लाइ त हिकिड़ी झलक ई हूंदी। सो जॾहिं पूरी थींदी त कंप्लीट ॾेखारींदमि इंशाअल्लाह। बिजली अॼुकल्ह ॾाढो तंग कयो आहे हैरत अंगेज़ तौर ते। लाइट एॾो वेंदी कोन्हे जेॾो हाणे थी वञे। सफ़ा असुल मूंखे कल्ह त रोअण पियो अचे, अहिड़ी हालत हुई जो मां हुन तवाई में निकिरी वियमि ॿाहिरि मंगल बाज़ार। ऐं अॼु वरी कंहिं हंधा ॿिए हंधा चयो वियो आहे के छोकिरीअ जी शादीअ लाइ कुझु हेल्प खपे। कुझु उहे माण्हू पाण बि था कनि जिन मूंखे चयो आहे, ऐं कुझु जेतिरो मूंखां थी सघंदो उहो बि करे ॾींदमि इंशाअल्लाह। तव्हां सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां, मुंहिंजे व्यूअर्स मां बि जेके मूंसां हेल्प था कराइनि। बसि अलाह क़बूल करे सभिनी जो कयो। बसि इहो हाल अहिवाल आहे। ऐं शाम जो वियमि वॉक करणु जीअं, ऐं इहे नंढा नंढा रुटीन जा कम आहिनि जेके रोज़ानो शेयर करण जो त मतिलबु कोई सुवाल न आहे। ॿाहिरि कैमरा खणी कोन थी वञी सघां छो त मां पंध में ॿिए पासे ध्यानु न ॾींदी आहियां। मां सिर्फ़ु पंध ते ध्यानु ॾींदी आहियां या मां तस्वीर पढ़ंदी आहियां। त रिकॉर्डिंग जो त हाणे सुवाल ई न आहे। आयो वियो माण्हू पिया गुज़रंदा आहिनि, कॾहिं का गाॾी गुज़रंदी आहे, सो उहो कॾहिं मां शो न कंदी आहियां। हा, मां इहा ई घिटी घर जे साम्हूं वारी रोज़ानो इन में ई मुंहिंजी वॉक थींदी हूंदी आहे। शुक्र आहे जो हाणे हवा कोन्हे, थधि घटिजी वई आहे काफ़ी, छोकी 4 ॾींहं अलाए 5 ॾींहं जेका थधि हुई। सो बहरहाल कहिड़ो बार बार ज़िक्र कजे हुनजो। त ईअं ई बसि सिलसिलो हलंदो रहंदो, ज़िंदगी रवां दवा आहे। सुभाणे इरादो आहे मुंहिंजो इंशाअल्लाह वरी थर्सडे बाज़ारि वञण जो।
उहो चैरिटी जे सामान जी ख़रीदारी में ऐं सफ़ा बि पंहिंजे लाइ कुझु न वठंदमि छो त एॾी शयूं जमा थी वियूं आहिनि जेसिताईं मां उन्हनि सभिनीनि खे ठाहे टुके सजाए वठां त ऐं ॿी त सची ॻाल्हि आहे ज़रूरत बि कोन्हे, इलाही मटीरियल आहे मां वटि। सो उअं ई बि रिलियूं थी सिबजनि फ़िलहालु त सब्जी भाॼी फ्रूट कल्ह वठी आयासीं त उहो जाम पियो आहे, उनजी ज़रूरत कोन्हे असांखे। सो इनशाला सुभाणे मां रुॻो उहो चैरिटी जो सामान वठण जे लाइ शायदि इरादो आहे मुंहिंजो, वधीक अलाह खे ख़बर, प्लैनिंग जो को फ़ाइदो नथो थिए। बसि इहे ई ॻाल्हियूं आहिनि, कुझु वधीक ॻाल्हाइण लाइ न आहे। व्लॉग अॼु जो सफ़ा टाइनी थो ठहे ऐं बाक़ी हाणे कचहरी जे करणु शुरू कयां त पोइ त कॾहिं खुटण जी कोन्हे। ऐं मुंहिंजी ख़बर अथव जीअं मां ॻाल्हाइणु शुरू कंदी आहियां त पोइ ॻाल्हि मां ॻाल्हि वेंदी आहे निकिरंदी, सिलसिलो वेंदो आहे वधंदो। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे माशाल्लाह त मां त आम ॻाल्हियूं कंदी आहियां, कॾहिं सोचे बि मां न वेहंदी आहियां त मां अॼु इहे ॻाल्हाईंदमि, पर उनजे बावजूदि तव्हां सभु जेके आहिनि उन्हनि खे पसंदि था कयो त इहो अलाह जो करम आहे मूं ते, तव्हांजूं महिरबानियूं आहिनि, तव्हांजी सुठी सोच आहे, सुठी दिलि आहे जेका इहे ॻाल्हियूं सभु पसंदि थी करे। त पाण खे असांखे पॉज़िटिव रखणु घुरिजे, नेगेटिव सोच न हुजणु घुरिजे ऐं सुठो सोचिजे, हमेशह सुठो कजे। सुठो सोचिबो आहे त सुठो थींदो आहे ऐं सुठो करे बि सघिबो आहे। त जेकॾहिं सिर्फ़ु नेगेटिविटी भरियलु हूंदी इंसान जे अंदर में त पोइ त उनखे का चङाई नज़र ई न ईंदी, उनखां का चङाई थींदी बि कोन। तंहिंजे करे अहिड़ियूं ॾुखाईंदड़ ॻाल्हियूं, नेगेटिव ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन में जमा न कजनि, उन्हनि खे कढी छॾिजे त जीअं ज़िंदगी जेका आसानु थी वञे। तव्हां यकीन कयो त तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी आसानु थी वेंदी, ॿियनि खे त छॾियो। ॾुख तकलीफ़ूं पिया मिलंदा आहिनि, इहो ज़िंदगीअ जो सिलसिलो आहे ऐं माण्हुनि खे सुकून न हूंदो आहे ॿियनि जी ज़िंदगीअ में जेसिताईं का पिनिंग न कनि, जेसिताईं कुझु डिस्टर्बेंस न कनि, उन्हनि खे मज़ो न ईंदो आहे। पोइ असां जेकॾहिं उन्हनि खे रिस्पॉन्स ॾियूं, उन्हनि खे दिलि ते खणी वेहूं त पोइ त तबाह थी वञूं न। त उनखां बहितर आहे त उन्हनि खे दरगुज़र कयो, उहा नेगेटिविटी पंहिंजी ज़िंदगीअ में दाख़िल न थियणु ॾियो। तव्हां वांदा न आहियो, तव्हां डस्टबिन न आहियो त इन्हनि सॼनि गंदगियुनि खे, ग़िलाज़तुनि खे पंहिंजे अंदर में जमा कयो। सो उन्हनि खे धोई साफ़ु कयो, अलाह खां मदद घुरो, अलाह खे यादि कयो, अलाह जो ज़िक्र कयो ऐं पॉज़िटिव सोच पंहिंजी रखो ऐं मसरूफ़ियत ज़रूरु रखो। का विंदुर, को मशग़लो, को शौक़ु तव्हांजो ज़रूरु हुजे जेको तव्हांखे मसरूफ़ रखे ऐं तव्हां पोइ इन नेगेटिव सोच खां, इन्हनि ॻाल्हियुनि खां बची वञो ऐं पोइ हमेशह तव्हां ॾिसंदव त तव्हांजी ज़िंदगीअ में सभु कुझु चङो ई थींदो हूंदो। ऐं जेकॾहिं कुझु घटि वधि का कुझु बुरो बि थी थो वञे तॾहिं बि तव्हांखे उनजो पॉज़िटिव साइड वधीक नज़र ईंदो बनिस्बत उनजे जो तव्हां उनजो नेगेटिव साइड वधीक ॾिसो। इहो मुंहिंजो आज़मायल अथव। त सुठो सोचो सुठो थींदो, पॉज़िटिव सोचो पॉज़िटिव थींदो, नेगेटिविटी खां परे भॼो, ॻाल्हियूं विसारे छॾियो, दिलि ॾुखाईंदड़ तकलीफ़ जी ॻाल्हियूं यादि न कयो त तव्हां ॾाढे सुकून में रहंदव। तव्हांजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारण जो सबबु सिर्फ़ु तव्हां पाण आहियो। जीअं मां चवंदी आहियां त पंहिंजे ॾुखनि ऐं ख़ुशियुनि जी वजह मां पाण आहियां। जॾहिं मां नंढी नंढी ॻाल्हियुनि खे दिलि ते खणंदी आहियां, उन्हनि खे वेठी यादि कंदी आहियां त मां सख़्तु तकलीफ़ मां गुज़रंदी आहियां। मूंखे ॿियो कोई त नथो चए त इन्हनि ॻाल्हियुनि खे यादि कर। ऐं जॾहिं मां उन अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र कंदी आहियां, नज़रअंदाज़ ईअं धूड़ विझी छॾींदी आहियां, मां ॾाढी ख़ुशि रहंदी आहियां। त मां हमेशह क्रेडिट पाण खे ॾींदी आहियां, चाहे मां तकलीफ़ में आहियां बि क्रेडिट उहो मूं ॾियां, उहो सबबु मां पाण आहियां ऐं अगरि मां ख़ुशि आहियां त उनजो 100% क्रेडिट जेको आहे मूं ॾियां। त इहो असांजे पंहिंजे हथ में हूंदो आहे त असां पंहिंजी ज़िंदगी कीअं था गुज़ारियूं। सो बसि इहा कचहरी हुई, थोरी घणी न कंदे बि थी वई। सो अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे, ख़ुशि जो, आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। अॼु मां राजिया जी हिकिड़ी वीडियो जी झलक, उहे 2-3 क्लिप्स हुया जेके मुंहिंजे पुट मूंसां शेयर कया। त हिनखे चिंची ॾिसंदी आहे गुज़रंदे, चवंदी आहे इन में चढ़ूं, हिनखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे। सो उन ॾींहुं हिन सैटरडे ते इस्लामाबाद में त मोकल हुई छो त जीअं कॉन्फ्रेंस जे करे, त हे वांदो हुयो त हिनखे स्कूल मां वठी आयो ऐं पोइ हिन फरमाइश कई रोज़ानो हिनखे हिनजी माउ वठणु वेंदी आहे। चई बाबा मूंखे चिंचीअ में वेहणो आहे। सो बाबो बि माशाल्लाह अहिड़ो, ॿई दोस्त आहिनि ॼण पीउ धीअ, उहो नंढड़ी बि पंहिंजे ॿारनि सां ॾाढो सुठो रवैयो आहे हालीअ जो। त ॾाढो वठी हुनखे सैर कराई, हुन सां गॾु ॿारनि वांगुरु इंजॉय करे घर वञी पहुचाईंसि। सो उमेदु आहे तव्हांखे उहा ज़रूरु वीडियो वणंदी। ॿार अंगल हूंदा आहिनि ऐं पीउनि खे बि घुरिजे त ज़रूरु, माउरियूं त कंदियूं आहिनि घर जे अंदरि वारियूं जेके बि ख़्वाहिशूं आहिनि माइरूं पूरियूं कंदियूं आहिनि, फरमाइशूं पूरियूं कंदियूं आहिनि, पर घर जे ॿाहिरि जी का अहिड़ी फरमाइश आहे ॿार जी त ज़ाहिर आहे हुनखे पीउ पूरो करे थो सघे। सो इहो ज़रूरु करणु घुरिजे, ॿार इन सां कॉन्फिडेंट थींदो आहे। ख़ुशि जो, आबाद जो, इनशाला सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।